नवा खे अपडेट कंदा हलूं। घोटकी मां आदिलपुर पुलिस क़तल जे केस में घुर्बल 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। घोटकी मां आदिलपुर पुलिस क़तल जे केस में घुर्बल 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार थियलनि में मोहम्मद अली, यासीन, इख्तियार, अब्दुल अज़ीज़ ऐं अली हसन शामिल आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। घोटकी मां आदिलपुर पुलिस क़तल जे केस में घुर्बल 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार थियलनि में मोहम्मद अली, यासीन, इख्तियार, अब्दुल अज़ीज़ ऐं अली हसन शामिल आहिनि। हिकु दफ़ो ॿीहर अवां खे आगाही ॾींदा हलूं। घोटकी मां आदिलपुर पुलिस क़तल जे केस में घुर्बल 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार थियलनि में मोहम्मद अली, यासीन, इख्तियार, अब्दुल अज़ीज़ ऐं अली हसन शामिल आहिनि। अवां खे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। घोटकी मां आदिलपुर पुलिस क़तल जे केस में घुर्बल 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार थियलनि में मोहम्मद अली, यासीन, इख्तियार, अब्दुल अज़ीज़ ऐं अली हसन शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं घोटकी मां मुश्ताक लिगारी खां। जी मुश्ताक, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, घोटकी जो आदिलपुर पुलिस क़तल केस में घुर्बल 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SHO आदिलपुर निसार अबड़ो जेका दावा कई आहे। आदिलपुर पुलिस खुफ़िया इतलाह ते कार्रवाई दौरान ड्रागो लिंक रोड वटां क़तल केस में घुर्बल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार थियण में मोहम्मद अली चाचड़, यासीन चाचड़, इख्तियार चाचड़, अब्दुल अज़ीज़ चाचड़, अली हसन और मोहम्मद हसन चाचड़ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SHO आदिलपुर निसार अबड़ो यूनिट वारा त जेको आहे असांखे खुफ़िया इतलाह मिलियो चाहे पाण छापो आहे जिते 5 जेके जवाबदार क़तल केस में घुर्बल हुआ उन्हनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।